मुझो कोई सॉफ्टवेयर अपडेट नथो करे सके। हाँ, हार्डवेयर खे ही ख़त्म करण त को अलग ॻाल्हि आहे। मुंहिंजी सिंध सां मोहबत आहे, मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजी मौत सिंध सां आहे। हक़ सच ॻाल्हाईंदो रहंदुसि, सिंध जे हक़नि लाइ ॻाल्हाईंदो रहंदुसि। तकल ते लकड़चीअ में काढ़े ॾिठी मुझे मत पया वञनि था दोस्तो। असीं जे मुआसी सफ़र में ओ साथी तमाणी दमंज़िल सदा ढोल ढाटी असीं जे अब्बा नसरुल्लाह मां हिलाल पियारिया थम वज़ू निमाज़ सां एतिरो मतां चवे अम्मा कूड़ ॻाल्हाईंदी आहे। हाणे तूं वाके जो मारिला मुंहिंजो फ़ख्रु हुयुसि, बाक़ी चवंदो तुंहिंजो सपोर्ट आहे मूंखे। अब्बा हे आड़े खां कुझु पाड़े खां सॼो ॻोठु घुमी ॾिस, मुंहिंजो मालिक कंदो फ़ैसिला। न नुमेंदनि में मूंखे आसरो, न खाननि जामुनि में, न आड़े पाड़े में आसरो, मुंहिंजो मालिक कंदो फ़ैसिला। तमां लुटिजी वई हा त हाणे छा चवां त तमां दुनिया तबाह थी विया था, तमां बर्बाद थी विया। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। फैज़ चयो त निसार तेरी गलियों पे वतन के जहाँ चली है रस्म के कोई न सर उठा के चले, जो कोई चाहने वाला शौक़ तवाफ़ को निकले, नज़र झुका के चले वो जिस्म जान बचा के चले। बिल्कुल इहो मंज़र असांखे सिंध जे सरे वारे इलाइक़े मीरपुर माथिलियूं में नज़र आयो आहे। ताक़त जो अंध, ताक़त जो ज़ुल्म, ताक़त जो ॾाढ जबर। ताक़त हाणे पंहिंजे ख़िलाफ़ हिकु लफ़्ज़ ॿुधण जे लाइ तयारु न आहे। जंगल जो कानून हूंदो आहे असांजे रियासत में, ख़ासि तौर ते सूबे सिंध में जंगल जो कानून बि कोन्हे को। कुझु सरफिया सरदार, उन्हनि जो औलाद, उन्हनि जा कमदार, उहे पंहिंजी ताक़त जो इज़हार माण्हुनि खे मारे करे रहिया आहिनि। उन्हनि जो क़सूरु सिर्फ़ु एतिरो आहे त हू सुवाल था पुछनि। उन खां वधीक नसरुल्लाह गॾाणी जो को बि क़सूरु न हुयो। अमीर इलाइक़े जो ग़रीब सहाफ़ी जेको पंहिंजे इलाइक़े जे हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कंदो हुयो, बहादुर हुयो, डिॼंदो न हुयो। हुनजी बहादुरी जी ख़बर असांखे तॾहिं थी पवे जॾहिं हुनजी वालदा जॾहिं मीडिया सां ॻाल्हाईंदे चवे पई त मूं हिन खे खीर जेको आहे उहो वुज़ू करे पियारियो हुयो ऐं मुंहिंजी हिन खे ताक़त हूंदी हुई। मां हिन खे चवंदी हुअसि त कॾहिं बि ज़ुल्म जे साम्हूं पंहिंजो सिर न झुकाइजांइ। हिन बि ईअं कयो, सिर कटाए छॾी, सिर झुकायईं न। को बि मसइलो हुजे, हीउ जहिड़ो हुनजो ज़ाती जहिड़ो न हुयो। हिकिड़े सरदार जे अणपलीअ पुट खे जेका तव्हांजे रियासत ताक़त ॾिए थी पई, पुलिस जी, मोबाइल्स जी, उन ते हुन हिकिड़ो नंढो शार्ट रखियो हुयो, पोस्ट रखी हुई, वीडियो ठाहे। इहो हुनजो क़सूरु हुयो। हू पुछणु पियो चाहे त हिन सरदार जे पुट खे गवर्नमेंट ऑफ सिंध ॿ पुलिस मोबाइलूं कहिड़े खाते में ॾिए पई, कहिड़े प्रोटोकॉल में ॾिए पई। मिनिस्टर आहे, हिन ख़ौफ़ आहे। ही उहा ई सरकार आहे जेका चवे थी त सिंध जे कचे वारे इलाइक़नि में धाड़लनि सां विड़ी कोन था सघूं। पोइ कीअं विढ़ंदा? हिननि जी पुलिस सरदारनि जी बानी बनियल आहे। हू सरदारनि जी चापलूसी कनि था।
छो त उन्हनि खे पोस्टूं खपनि। इन जे करे असांजी पुलिस जो उहो पोज़ीशन अची वई आहे, वॾेरे जे ग़लति या सही खे जस्टिफाई करणो आहे। नसरुल्लाह गॾाणी को पहिरियों सहाफ़ी न आहे जंहिंखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। शहीद सहाफ़ी आहे, सिंध जो माण्हू उन सां गॾु बीठो आहे। जिथां जिथां उन जो मड़ गुज़रियो, कराची खां मीरपुर माथेले वेंदे माण्हुनि जा अंबो हुआ जेके उनखे रिसीव करे रहिया हुआ, ऐं उनजी जेका जनाज़े जी निमाज़ हुई उन में बि हज़ारे माण्हू हुया, सभिनी जी ख़ाली हुई। सिंध जो माण्हू उन सां गॾु बीठो आहे। उमर साहब जीअं चयो आहे त हिन जे ॿारनि खे पूरी तइलीम मां फ्री में ॾियारींदुसि। उहो करीम लगारी नौजवान जंहिं हिन ते लख रुपया ख़र्च कया, जंहिं हिन जे मड़ खे एम्बुलेंस में विझी वापसि पंहिंजे घर मोकिलियो, इन खां पहिरीं उन एयर एम्बुलेंस जो अरेंजमेंट कयो, जंहिं रहीम यार ख़ान हॉस्पिटल खां हिन खे आगा ख़ान हॉस्पिटल कराची पहुचाए वियो। सुवाल असांजो सिंध सरकार खां आहे, अवां ताक़त जे नशे में एतिरा अंधा छो थी विया आहियो? जो कॾहिं को जाइज़ सवाल थो करे पियो त उन ते कावड़जी था पओ, उनजो जीअण तव्हां मुश्किल था करे छॾियो, इहो ख़ौफ़ तव्हां फैलायो था पिया। कुझु वक़्तु तव्हांखे फॿी वेंदो, थी सघे थो, छो त वरी जुर्गाई फ़ैसिला बि अची वेंदा, मेड़ मिंथ जा काफ़िला बि अची वेंदा, ऐं उहे असांजा सियासी अॻुवान जेके चवंदा ॿियो को रस्तो ई कोन्हे को। कंहिंखे चऊं, पूरो समाज सिर्फ़ु आवाम खे चवणो आहे। इहे जेके तव्हां हज़ारे माण्हू उन टाइम ते रिएक्टिवली अचो था ऐं अचे उन्हनि जा कुले कांदी थियो था, तव्हां भलो कमु था करियो, पर इन खां पहिरीं तव्हां पाण में गॾिजो, असां पाण में गॾिजूं, या त पोइ ख़ामोश थी वेही रहो। ख़ामोश त जानवर बि न वेहंदो आहे, उहो बि दाह कंदो आहे। अचो त गॾिजी दाऊं कयूं, जीअं को ॿियो नसरुल्लाह गॾाणी शहीद न थिए, ऐं जेकॾहिं नसरुल्लाह गॾाणी जे वारसनि सां को न सिर्फ़ु दिली हमदर्दी करे थो, पर उनखे को मुआशी सपोर्ट बि करे थो, त उन्हनि दोस्तनि जे लाइ, उन्हनि साझा बंधनि जे लाइ, उन्हनि सखी मुड़ुसनि जे लाइ ॿिनि जुमिलनि में इहा तजवीज़ बि आहे त उन जे बेवह जो अकाउंट खोले, फिक्स डिपॉज़िट में उन जा पैसा रखिया वञनि, ऐं पोइ उन खां जेको प्रॉफिट उनखे सरकारी इदारा ॾियनि था पिया, उहो प्रॉफिट मिलंदो रहे, जेसि ताईं उनजा ॿारड़ा वॾा थियनि उनजी सहायता थींदी रहे। पेट त माण्हू खे खाइणो आहे, उनजे ॿारनि जी तइलीम जो बंदोबस्तु थी वियो आहे, हाणे उनजे खाद खुराक जो बंदोबस्तु सिंध जे मथां आहे। ईअं असां ॾिठो हुयो त नाज़िम जोखियो भेरीअ बि सॼी सिंध में माण्हुनि पैसा ॾिना हुया, पर पोइ उनजे भाइरनि ऐं उन्हनि जे ॿिया माइटनि उन्हनि पैसनि खे हेॾे होॾे करे छॾियो, जंहिंमें उन्हनि जे फैमिली खे फ़ाइदो न पियो। हींअर असां इहो चाहींदासीं उन्हनि सखी मर्दनि खे, उन्हनि साझाबंद माण्हुनि खे जेके दिली हमदर्दी सां गॾु माली हमदर्दी बि करणु चाहिनि था, त उन जी जेका बेवा आहे उन जो अकाउंट खोलियो वञे, ऐं उन में उनजी फिक्स डिपॉज़िट में उनजे लाइ पैसा रखिया वञनि। जेकॾहिं 15-20 लख रुपया थियनि था, या गवर्नमेंट घटि में घटि 5 करोड़ जो ऐलान करे, ऐं उहे बि पैसा फिक्स डिपॉज़िट में रखिया वञनि, ऐं उन मां जेको प्रॉफिट मिले थो उनजे ॿारनि खे ख़र्च थिए, जेसि ताईं उनजा ॿार जवान थियनि। बाक़ी गवर्नमेंट इन्हनि सरदारनि खे क़ाबू कोन कंदी, छो त पुलिस बि उन्हनि जी आहे, सरकार बि उन्हनि जी आहे, ऐं जेके ॿिया वरी सियासी अॻुवान बि जेके मेड़ मिंथ जा काफ़िला खणी उन्हनि ग़रीबनि ते पुछंदा, उहे ग़रीब आहिनि जिन वटि पंहिंजी छित कोन्हे का, उहे केतिरो रोके सघंदा। हीअ त को निकिरे थो, को माण्हू मोतीअ दाणो आहे। नसरुल्लाह गॾाणी दाणो हुयो, मोती दाणो हुयो, हुनखे शहादत नसीब थी, अलाह पाक संदसि दर्जात बुलंद कंदो। बसि वरी बि फैज़ यादि थो अचे, ज़िंदगी जे लाइ हू चवे थो
जिस धज से वो मक्तल में गया वो शान सलामत रहती है। ये जान तो आनी जानी है, इस जान की कोई बात नहीं। अल्लाह भाई।